प्लास्टिक रोज़ानो इस्तेमाल थींदड़ शयुनि में शामिल आहे ऐं हाणे इहो अॻु खां वधीक ख़तरनाक थींदो पियो वञे। कुझु वक़्तु पहिरियां मार्च महीने में रत में प्लास्टिक जा ज़र्रा हुजण जो इंकिशाफ थियो हो, जॾहिं त बाद में फेफड़नि में बि प्लास्टिक जा ज़र्रा ॾिसी साइंसदान हैरान थी विया हुआ। हाणे हिकु नई तहक़ीक़ माहिरनि जी ॻणती वधाए छॾी आहे, छो त हाणे औरतुनि जे खीर में बि प्लास्टिक जा ज़र्रा ॾिठा विया आहिनि। यकीनन इहा ॻाल्हि ॻणती जोगी आहे, छो त जेके माइरूं ॿारनि खे खीर पीआरनि थियूं, उहे प्लास्टिक जा ज़र्रा उन्हनि जी सिहत ते नाकारी असर विझी सघनि था। इटली जी हिकु यूनिवर्सिटी जे माहिरनि चयो आहे त औरतुनि जे खीर में माइक्रो प्लास्टिक जी मौजूदगी जो इंकिशाफ असांखे औरतुनि जे खीर में पैदा थींदड़ असांखे खीर पीआक ॿारनि जे मुस्तक़बिल बाबति परेशान करे थो। माहिरनि जो चवणु आहे त ही खीर पीआक ॿारनि लाइ वॾी ॻणती जहिड़ी सूरत-हाल आहे। तहक़ीक़ी टीम जी सरबराह डॉक्टर विलिन-शाह हिकु इंटरव्यू में ॿुधायो त तहक़ीक़ में असां इटली जी राजधानी रोम में 34 माइरुनि वटां खीर जा नमूना हासिल कया, जिन मां 26 औरतुनि जे खीर में माइक्रो प्लास्टिक जा ज़र्रा मिलिया। इन्हनि तहक़ीक़ी नतीजनि जी रोशनी में ॻोरियारुनि औरतुनि ऐं खीर पीआरींदड़ माइरुनि खे घुर्जे त हू पाण खे प्लास्टिक जी शयुनि खां परे रखनि। यादि रहे त कुझु वक़्तु पहिरियां बर्फ़ानी खंड एंटार्कटिका मां बि प्लास्टिक जा ज़र्रा मिलिया हुआ, जंहिंखां पोइ माहिरनि वधीक तहक़ीक़ूं शुरू कयूं हुयूं ऐं पोइ दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में प्लास्टिक जे नुक़साननि जो जाइज़ो वठणु शुरू थी वियो। ताज़ो कराची में कयल हिकु तहक़ीक़ में इहा ॻाल्हि वाज़िह थी हुई त कराची जे कंहिं बि होटल ते तयारु थींदड़ चांहि में बि प्लास्टिक जा ज़र्रा मौजूदु आहिनि ऐं माहिरनि ख़बरदार कयो हो त होटल जी चांहि अव्हां खे बीमार करे सघे थी।